नाज़िर मीरपुर ख़ास में एंटी नार्कोटिक्स फोर्स नओं कोट में कार ते छापो हणी मंशियात हथ करे वरिती आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर तालिब शहर। जी तालिब, छा अपडेट आहिनि? जी जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास जे अॻूणे SHO कंवर सिंह सोढो जे घर मां एंटी नार्कोटिक्स फोर्स पारां छापे खां पोइ ज़िले में हलंदड़ मंशात ख़िलाफ़ बट पकड़ शुरू कंदे नओं कोट में साॻी तरह मशकूक कार में मंशात फरोश ॿिए हंधि मंशात मुंतकिल करे रहिया त एंटी नार्कोटिक्स उन ते छापो हणी उन मां जेको सो 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जेको नियाज़ हुसैन ऐं ताज मोहम्मद ॿुधाया था वञनि। ऐं उन्हनि जे कब्ज़े मां 632 किलो हशीश, चर्स आहे, 7 किलोग्राम अफ़ीम समेत हथियार हथ कया आहिनि। जॾहिं त उन जी आलमी मार्केट में मंशात जी जेका रक़म आहे 3 अरब 25 करोड़ 33 लख 20 हज़ार रुपया ॿुधाई वञे थी ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ हैदराबाद में केस दाख़िल कयो आहे। जी तालिब, अवां जी महिरबानी।